दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी सिंध। उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा। साथी अॼु पाण ॻाल्हायूं था त सिंध में जेके अदालतूं मौजूदु आहिनि उन्हनि में जेको इंसाफ़ थो थिए उहो कीअं थो थिए ऐं कीअं थियणु खपे। पाकिस्तान में जॾहिं बि आमिरनि, जाबिरनि, ज़ियाउल हक़ हुजे, परवेज़ मुशर्रफ हुजे या के ॿिया हुजनि, जॾहिं बि उन्हनि कब्ज़ो कयो आहे, जॾहिं बि उन्हनि अवाम खे ॾुखियायूं ॾिनियूं आहिनि, जॾहिं बि उन जमहूरियत जे रूह खे ॾुखाइण जी कोशिशि कई ऐं ॾुखायो आहे, या जॾहिं बि पाकिस्तान जे अवाम खे तकलीफ़ूं ॾियण जूं सोचियो आहे, तॾहिं हर दौर में पाकिस्तान ऐं सिंध जा वकील ऐं जज उन ज़ालिमनि, उन जाबिरनि, आमिरनि सां मुआदो अटकायो आहे। उहे ॿ मिसाल असांजे मौजूदु आहिनि। उहो ज़ियाउल हक़ जो दौरु हुजे या परवेज़ मुशर्रफ जो दौरु हुजे। तव्हां असांजे अखियुनि जे आॾो आहे इफ़्तिख़ार वारो मामिलो, चौधरी इफ़्तिख़ार वारो, वकीलनि जी वेड़ ई पहिरीं मयारी सॉरी माज़रत सां तारीख़ मूं अॻे पोइ थींदी आहे। इहा वकीलनि जी जिदोजहद, इहा वकीलनि जी वेड़ ई जंहिं वक़्त जे हिन जाबिर खे सिधो कयो। हिकिड़ो ॿियो मिसाल, जॾहिं इंग्लैंड जा माण्हू, लंडन जा माण्हू सॼी दुनिया में आया तॾहिं आख़िर में हुननि जो पंहिंजो मुल्क हथनि मां वियो पिए। जॾहिं उहो सॼी दुनिया छॾे बरे सगीर खे जॾहिं पंहिंजे मुल्क ते मोटिया त उते हिकिड़ो अंग्रेज़ हिकिड़े ॿिए खे पुछे थो त छा असांजे मुल्क में अञा ताईं अदालतूं इंसाफ़ कंदियूं आहिनि? हुन चयुसि हा। चई मां तव्हांखे गारंटी थो ॾियां त असांजो मुल्क न टुटंदो। जंहिं मुल्क जूं अदालतूं पंहिंजे अवाम, पंहिंजे माण्हुनि सां इंसाफ़ कंदियूं हुजनि, छो जो मिसकीन, मज़लूम ऐं अबोझ माण्हुनि जो आख़िरी सहारो हूंदी आहे अदालत, आख़िरी सहारो हूंदो आहे कानून। त ॿिए हंधां जेकॾहिं इंसाफ़ नथो मिले, वॾेरनि वटां नथो मिले, जागीरदारनि वटां नथो मिले, सरमाएदारनि वटां नथो मिले, या वक़्त जे हुक्मराननि वटां नथो मिले, त पोइ हुनजी जेका आख़िरी उमेद हूंदी आहे उहा हूंदी आहे अदालतूं, कोर्टूं। पर अजब जहिड़ी ॻाल्हि हीअ, अॼुकल्ह जेको असांजे अदालतुनि जो सिस्टम हले पियो या कमु हले पियो, नंढड़ो वंड, उहो रुॻो इन करे था रखूं, अञा ताईं बि वेसा माण्हुनि वटि आहे, मज़लूम अबोझनि माण्हुनि वटि। पर इहो अबोझ, इहो जेको मज़लूम, जेको हेॾियूं तपशियूं बर्दाश्तूं सहंदे शुरूआती मामलनि में वकील सां वञी मिले थो त मुंहिंजो मामिलो आहे, मुंहिंजो केस आहे जेको मूंखे हल करिणो आहे, त सभ खां पहिरीं त हुन सां पैसा ॻाल्हाया वेंदा आहिनि त फीस केतिरी ॾींदे। ऐं हिते असां वटि पाकिस्तान में वकीलनि जे कैटेगरी सां फीसिन जी बि कैटेगरी आहे। जेतिरो वॾो वकील ओतिरी वॾी फीस। उहा फीस तय कंदी आहे त तव्हां केॾो वॾो वकील तय ॿधो आहे या पंहिंजे केस में हुनखे मुंतख़ब कयो आहे, इहो कहिड़े अंदाज़ में केस विढ़ी सघे थो तव्हांजो, इहो तय कंदा आहिनि पैसा, इहो तय कंदी आहे हुन वकील जी फीस। 29 ज़िला आहिनि सिंध में। 29 ज़िलनि में जेके डिस्ट्रिक्ट जूं अदालतूं आहिनि, मां पंहिंजे डिस्ट्रिक्ट जी अदालतूं तव्हांखे ॿुधायां थो त मुंहिंजो अंदाज़ो आहे त 2019 में अंदाज़ो त 800-900 असां वटि कारोकारी जा मामला हुजनि, खूननि जा मामला हुजनि, ख़ुदि पुलिस जे जॾनि फेड़नि जा मामला हुजनि, अॻवाउनि जा मामला हुजनि, चोरनि फुरनि जा मामला हुजनि, इहे जेके बि मसइला असां वटि थींदा आहिनि उहे सभु राजूणी हल थींदा आहिनि, उहे सभु राजूणी फ़ैसिला थींदा आहिनि। अदालतुनि में माण्हू केस दाख़िल कराए, FIR दाख़िल कराईंदो आहे, वरी तॾहिं वेंदो आहे जॾहिं वञी उते केस लिखी ॾे साईं असां राज़ीनामो करण आहियूं, असां ठही विया आहियूं। जॾहिं खूननि जा, अॻवाउनि जा, चोरनि जा, फुरनि जा फ़ैसिला कन्नी वॾेरा, जागीरदार, सरदार, त पोइ किरोड़े रुपया कोर्टुनि ते ख़र्च छो? हे अरबे रुपयनि जूं इमारतूं छो? ॿिन्ही कानून मां हिकु हुजे न, या त जेको सिस्टम या कानून मौजूदु आहे उहो करे, इहे मामला जंहिंजी ज़िम्मेवारी आहे उहो संभाले। वॾी ॻाल्हि इहा त पढ़ियल लिखियल वकील तबिको आहे। मूं जीअं चयो त पहिरियों बि हुननि वॾी वेड़ कई आहे, उहो जेको पढ़ियल लिखियल आहे, जंहिंमें जोहर अञा आहे पढ़ियल लिखियल शऊरमंद इनक़िलाबी माण्हुनि वारो, जेके जज पढ़िया लिखिया नौजवान आया आहिनि या नौजवान आहिनि या जिन में उमेद आहे, प्लीज़ अवाम, अबोझ, मिसकीन ऐं यतीमनि जी उहा उमेद न विञायो। जेका आख़िरी उमेद तव्हां में आहे त तव्हां वटां इंसाफ़ मिलंदो। सिस्टम सॼो बिगाड़ियल आहे, इन ते एतिराज़ को बि कोन्हे, सॼे सिस्टम में फॉल्ट ज़रूरु आहे, पर वाहिद अदालतूं आहिनि सिंध में, पाकिस्तान में वाहिद ऐं सॼी दुनिया में वाहिद इहो अदारो हूंदो आहे जंहिंखे अख़्तियार हूंदा आहिनि माण्हू जे ज़िंदगी जे फ़ैसिले करण जा, जंहिंखे इहे अख़्तियार हूंदा आहिनि त तव्हां कंहिं अबोझ, कंहिं मज़लूम, कंहिं पोरियत माण्हू सां इंसाफ़ करियो।
जिते जंहिंखे ॿिए हंधि किथे इंसाफ़ न मिलंदो आहे उहो इन दर ते ईंदो आहे। पर जॾहिं अदालतूं बिज़नेस बणिजनि, जॾहिं अदालतूं पैसे कमाई जो तरीक़ो बणिजनि, त यतीम अबोज माण्हू कहिड़ो दर खड़काइनि, कंहिंखे ॾिसनि, कंहिंजो दर वांझाइनि, कहिड़े पासे वञनि। इहा जेका आउं ॻाल्हि करियां थो त जेके बि 80-90% जेके फ़ैसिला असां वटि थींदा आहिनि, राजूणी थींदा आहिनि, इहा का मां लिकल ॻाल्हि कोन थो करियां, अख़बारुनि में ईंदा आहिनि। ख़ुदि पुलिसुनि जा मामला जेके पुलिसुनि ऐं पुलिस जा अवामी माण्हुनि जा जहिड़ा फॾा मामला थींदा आहिनि, फुरूं चोरियूं, उहे सभु आम माण्हू फ़ैसिला कंदा आहिनि, उहे जागीरदार वॾेरा सभु कंदा आहिनि। त पोइ सुवालु इहा त पोइ अदालतुनि ते जेको बिल्डिंगुनि ते अरबे रुपया ख़र्च आहे, गाॾियूं आहिनि, पुलिसूं आहिनि, कानून आहे, हे सॼो इमारतूं ठहियूं पियूं आहिनि, पघारूं आहिनि, इन्हनि ॿई हिक ॿिए जो तज़ाद आहिनि, ॿई हिक ॿिए जो ज़िद आहिनि। या त फ़ैसिला अदालतूं कनि, या त मामला अदालतूं ख़ुदि संभालीनि, या त वॾेरा संभालीनि, पोइ अदालतूं न हुजनि। ॿिन्हिनि मां का हिकु शइ हुजे, इंसाफ़ थिए माण्हुनि सां, मज़लूमनि, यतीमनि, अबोझनि माण्हुनि सां इंसाफ़ थिए। इहा उन्हनि यतीम, मज़लूम ऐं अबोझ माण्हुनि जी आख़िरी उमेदु आहे। इहा उन मज़लूम यतीम माण्हुनि जी आख़िरी दर आहे, जिते बग़ैर लालच, जिते बग़ैर पैसनि जे माण्हू खे उमेदु हूंदी आहे त मूंखे हिते इंसाफ़ मिलंदो। उते जी इहा कंडीशन आहे त तव्हां ॿाहिरि छा करे जो, अलाए केतिरा जज सलाहूं ॾींदा आहिनि उते केस हलंदड़नि खे त बाबा वञो राजूणी करे अचो, ऐं पोइ आख़िर में अचे उते रुॻो लिखी ॾींदा आहिनि त असां साईं ठही वियासीं। जेकॾहिं सिंध जा मामला अॼु बि हाणे बि दुरुस्त करणा आहिनि ऐं दुरुस्त कजनि, त पोइ वरी बि अदालतुनि खे इंसाफ़ जी तरफ़ ॾिसणो पवंदो। वरी बि वकीलनि खे फीस न, जुर्म, ॾोह, इन्हनि मामलनि खे ॾिसंदे केस खणणा पवंदा। ऐं वकीलनि ऐं सिंध जे जजनि वटि जेको इनक़िलाबी जोहर आहे, जेको मज़लूम आहिनि पंहिंजी अबोझ माण्हुनि सां जेको मोहबत आहे, जेको चाह आहे, या जेका हुननि जी जेका उमेदु आहे आख़िरी इंसाफ़ वारी, उन खे नज़र में रखंदे उन मज़लूम, उन अबोझ माण्हुनि जो इहो दर बंदि न कजे। ऐं जेको अॼु ॾींहं ताईं असां वटि चयो वेंदो आहे त बाबा केस कबो आहे इन खां त पैसा ख़र्चो थियनि, त भाई इंसाफ़ थोरो ई मिलंदो आहे। असां वटि हिकु आम चवणी हूंदी आहे त केस माण्हू ते किरियो त माना जीअं पैसा ख़र्चो अचनि, माली नुक़सानु पवे, भाई इंसाफ़ जो मामलनि लाइ माण्हू केस कोन कंदा आहिनि। ईअं बि कोन्हे त थींदा ई इंसाफ़ कोन्हनि, थींदा आहिनि, फ़ैसिला थींदा आहिनि, सज़ाऊं ईंदियूं आहिनि माण्हुनि खे। इहे बि कोन्हे त, पर इहे अटे में लूण बराबरि थियूं अचनि। आम माण्हू खे इंसाफ़ नथो मिले, मज़लूम यतीम माण्हू खे इंसाफ़ नथो मिले। उन्हनि बदिरां हीअ दांह आई जेका तव्हां सां वंड रखी अथऊं। माज़रत सां का ग़लती थी हुजे त तव्हांखां हथ ॿधी माज़रत थो करियां, पर हिन अबोझ हिन यतीम मज़लूम माण्हुनि जी जेका आख़िरी उमेदु आहे, उनखे भञणु न, दुरुस्त ऐं उन उमेद खे बहाल करण लाइ हीअ नंढड़ी दांह आई जेका तव्हां सां